नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा आहियूं त कंडियारो भरसان ॻोठ मेवो सयाल में استادن जी भलाई जे लाइ कमु कंदड़ استاد लقمان سيال जी एकी वर्सी मलहई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि استادن वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो, फ़कीर अली मुर्तज़ा मंज़ूर अबड़ो ऐं ॿिनि चयो त उस्ताद मोहम्मद लقمان سيال हिकु बहादुर इंसान हो, जंहिं कॾहिं भोतार कामोरनि अॻियां न झुकियो। लقمان سيال ॾेढ ॾहाको पेटे अलफ़ तारको कंडियारो जो सदर रहियो। ग़रीब उस्तादनि जी औलाद ऐं ॿिनि माण्हुनि खे रोज़गार ॾियारियो। लقمان سيال रिटायर थियण खां पोइ MNA सीट ते इलेक्शन लड़ियो ऐं हिन हिकु रवाज विधो त ग़रीब तबिके जो माण्हू बि इलेक्शन में हिसो वठी सघे थो। हिन जी कोशिशनि सां केतिराई बंदि थियल स्कूल खुलिया, धाड़ेलनि वटां उस्ताद आज़ाद थिया। लقمان سيال हिकु शफ़ीक उस्ताद हो, कॾहिं बि हिन कंहिंखे का तकलीफ़ न ॾिनी। संदसि विछोड़े खे 21 साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।